दादू जी लाल हंदी कब्रिस्तान में शब बारात के मौके ते कब्रिस्तान में पंजन प्यारन की फातह खानी करण आयल शहरन के मुख्तलिफ मुश्किलातुन के मुंह ॾियणो पवे थो। उन हवाले से असा वीडियो लिंक ते दादू खां एसएस न्यूज़ रिपोर्टर अकील लाखो मौजूद है। जी अकील लाखो, आगाह कजो। हाँ जी, अॼु शब बारात ईद की रात है। इन वक्त असीं दादूअ जी लाल हंदी कब्रिस्तान वटि मौजूद आहियूं, जिथे शहरी पंहिंजे प्यारनि जी फातह खानी करण अचनि था। उन्हनि खे मुख़्तलिफ़ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। हिते जेके मंशात फरोश मौजूद आहिनि, पहिरियां उन्हनि खे मुंहुं ॾियणो पए थो। बाद में हिते जेके आवारा कुत्ता नज़र अचनि पिया, उन्हनि खे मुंहुं ॾियणो पए थो। हिते दादूअ जी लाल हंदी कब्रिस्तान में इंतिज़ामिया नाले का शइ नज़र न पई अचे। ऐं लाइटिंग जो सिस्टम आहे जेको राति जो, उहो बि जेको आहे हिते सिस्टम न आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिते बासर जेके धुरियूं आहिनि, उन्हनि लाल हंदी जी जेका सरकारी प्रॉपर्टी है उन ते कब्ज़ो कयो पियो वञे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त पोयां जेके आहिनि कब्ज़ा माफ़िया जेको आहे कब्ज़ो करे चुकी आहे। हिते चौतरफ़ जेको लाल हंदी जी जेका सरकारी प्लाट आहे उन ते कब्ज़ा करण जो सिलसिलो बि जारी आहे। ऐं अॼु ईद जी जेका भलारी राति आहे, शब बारात जी राति आहे, पर हिते जेके माण्हू अचनि पिया इंतिज़ामिया नाले उन्हनि खे का बि सहूलियत मुहैया न पई कई वञे। ऐं हिते पाणीअ जो ॿुधायो थो वञे त उहा बि का बि नलको वग़ैरह या सरकारी मोटर न आहे लॻल जिथां माण्हू पाणी भरनि ऐं हिते छिनकार वग़ैरह ॾियनि।